Assalamu alaikum. Zaid here and I welcome all of you on behalf of Naeem Virtual Academy. अच्छा पंहिंजे पहिरियों लेक्चर हुयो कंपोजिशन ऑफ अर्थ उनमें पाण पढ़ियासीं त अर्थ जा 4 स्फीयर्स थींदा आहिनि ठीकु आहे हाणे उन में पाण हिकिड़ो पढ़ियोसीं एटमॉस्फेयर ठीकु आहे हाणे एटमॉस्फेयर बेसिकली अॻिते हली करे 5 हिकिड़ी लेयर्स ते अचे थो ठीकु आहे हाणे वट आर दी एटमॉस्फेरिक लेयर अॼु पाण पढ़ंदासीं त एटमॉस्फेरिक लेयर कहिड़ियूं आहिनि केतिरी उनजो फंक्शन छा आहे ठीकु आहे हाणे फॉर एग्जाम्पल पाण ॾिसूं हिते त हीअ ज़मीन आहे ठीकु आहे हीअ ज़मीन आहे ठीकु आहे हीअ ज़मीन जो एटमॉस्फेयर आहे ठीकु आहे हाँ हिन एटमॉस्फेयर में डिफरेंट लेयर्स आहिनि एटमॉस्फेयर जूं ठीकु आहे नंबर 1 ते जेकॾहिं पाण ॾिसूं हिते कहिड़ी ईंदी आहे ट्रोपोस्फेयर ठीकु आहे नंबर 2 ते पाण ॾिसूं कहिड़ी ईंदी आहे स्ट्रेटोस्फेयर ठीकु आहे नंबर 3 ते कहिड़ी ईंदी आहे मीज़ोस्फेयर ठीकु आहे नंबर 4 ते कहिड़ी ईंदी आहे आइनोस्फेयर नंबर 5 ते कहिड़ी ईंदी आहे एक्ज़ोस्फेयर जेकॾहिं पाण हिनखे नालो ॾियूं नंबर 5 ते जेकी ईंदी आहे एक्ज़ोस्फेयर ठीकु आहे नाला इम्पोर्टेंट अथव त जेकी आख़िरी मथी आहे उनजो नालो छा आहे एटमॉस्फेरिक लेयर जो एक्ज़ोस्फेयर आहे जेकी नंबर 3 ते आहे उनजो छा आहे आइनोस्फेयर ठीकु आहे नंबर 3 ते मथां जीअं चऊं था पाण मीज़ोस्फेयर ठीकु आहे नंबर 2 ते जेकॾहिं अचूं था पाण इहा नंबर 2 ते कहिड़ी आहे स्ट्रेटोस्फेयर ठीकु आहे स्ट्रेटोस्फेयर और नंबर 1 ते कहिड़ी आहे ट्रोपोस्फेयर ही इलाही इम्पोर्टेंट अथव ही तक़रीबन तव्हां GS जा क्वेश्चन खणी ॾिसो त ही क्वेश्चन जेको आहे रिपीटेड क्वेश्चन आहिनि त जेकी पहिरीं लेयर आहे एटमॉस्फेयर की जेके हेठां पाण ॾिसूं त नंबर 1 ते अचे थी ट्रोपोस्फेयर नंबर 2 ते अचे थी स्ट्रेटोस्फेयर नंबर 3 ते मीज़ोस्फेयर नंबर 4 ते आइनोस्फेयर और नंबर 5 ते एक्ज़ोस्फेयर जेकी पहिरीं आहे ठीकु आहे हाणे पाण हुन मां हिकु लाइन खे पढ़ंदासीं हुन में जेके इंपोर्टेंट MCQs निकिरनि था पाण उनखे ॾिसंदासीं हाणे जेके नंबर 1 ते पाण ॾिसूं ट्रोपोस्फेयर आहे ठीकु आहे हाणे ट्रोपोस्फेयर जेको आहे सो ज़मीन जी जेकी पंहिंजी सी लेवल आहे हीअ सी लेवल आहे न हितां खां वठी जेकी हीअ ट्रोपोस्फेयर मथे थी वञे इहा घणी आहे टोटल 15 किलोमीटर हिन जी जेकी ऊंचाई आहे मथे उहा टोटल केतिरी आहे 15 किलोमीटर आहे ठीकु आहे हे इलाही इम्पोर्टेंट अथव ठीकु आहे हे MCQs यादि रखो त जेकी हिन जी ऊंचाई आहे मथे उहा केतिरी आहे केतिरे ताईं इहा लेयर आहे हेठि ज़मीन जी अर्थ खां वठी सी लेवल खां वठी करे मथे 15 किलोमीटर मथे ताईं कहिड़ी पंहिंजी लेयर आहे ट्रोपोस्फेयर आहे ठीकु आहे हाणे ट्रोपोस्फेयर में छा आहे ट्रोपोस्फेयर हिकु त 15 किलोमीटर ॿियो त हीअ डेंस लेयर आहे ठीकु आहे डेंसेस्ट लेयर आहे ठीकु आहे सॉरी अच्छा हीअ डेंसेस्ट लेयर आहे छो त हिन जे अंदरि डेंसेस्ट लेयर पाण पोइ पढ़ी आहियूं हुन में गैसेस हेठि घणी हूंदियूं आहिनि ठीकु आहे वाटर वेपर्स हूंदा आहिनि डेंसेस्ट लेयर छाजे करे हूंदी आहे हिन जे अंदरि वाटर वेपर्स आहिनि ठीकु आहे गैसेस आहिनि हिन जे अंदरि ठीकु आहे मॉइस्चराइज़र आहे हिन जे अंदरि डस्ट आहे हिन जे अंदरि ठीकु आहे डस्ट आहे हिन जे अंदरि मॉइस्चराइज़र आहे डस्ट आहे ठीकु आहे गैसेस आहिनि वाटर वेपर्स आहिनि जंहिंजे करे इहा डेंस हूंदी आहे ठीकु आहे त सभ खां नंबर 2 ते जेको आहे MCQ निकिरे थो डेंस टेस्ट लेयर जेकी आहे सो अर्थ एटमॉस्फेरिक लेयर जी उहा कहिड़ी आहे त उहा ट्रोपोस्फेयर आहे ठीकु आहे नंबर 1 MCQ तव्हांजो हे निकिरे थो नंबर 2 ते हे निकिरे थो ठीकु आहे नंबर 3 ते जेकॾहिं पाण ॾिसूं कहिड़ो MCQ निकिरे थो त नंबर 3 ते निकिरे थो त कहिड़ी अर्थ जे एटमॉस्फेरिक लेयर में वेदर जेको आहे सो अकर थींदी आहे वेदर थींदी आहे त वेदर बि किथे थींदी आहे ट्रोपोस्फेयर में ठीकु आहे वेदर जी जेकी फॉर्मेशन थींदी आहे उहा बि किथे थींदी आहे ट्रोपोस्फेयर में वेदर फॉर्मेशन ठीकु आहे वेदर फॉर्मेशन बि ट्रोपोस्फेयर में थींदी आहे ठीकु आहे उनखां अलावा जेकॾहिं पाण हिन में ॿी शइ ॾिसूं त हे केतिरी जेको प्लैनेटरी एटमॉस्फेयर आहे पंहिंजो उन टोटल केतिरो आहे इहे टोटल हुनजो 70 टोटल हुनजो 75% आहे ठीकु आहे जेके बि प्लैनेटरी एटमॉस्फेयर आहे उन टोटल 75% हे आहे ठीकु आहे हाणे हिते जेको आहे सो जेके एरोप्लेन्स आहिनि न एरोप्लेन्स
डू नॉट फ्लाई हेयर, ठीकु आहे। एरोप्लेन्स हिते फ्लाई न कंदा, हिते हेलीकॉप्टर फ्लाई करे सघे थो, ठीकु आहे। जेकॾहिं पाण नंबर 6 MCQs कढूं त हेलीकॉप्टर कैन फ्लाई हेयर, ठीकु आहे। त हेलीकॉप्टर हिते उॾाए सघे थो, या लाइट जेके एयरक्राफ्ट आहिनि उहे हिते उॾाए सघनि था, ठीकु आहे। पर हिते जेको एरोप्लेन्स हूंदा आहिनि या कमर्शियल जेके प्लेन्स हूंदा आहिनि उनखे पाण नथा उॾाए सघूं। छो त इहा डेंसिस हूंदी आहे, हिन में जेको आहे सो गैसिस इलाही वधीक हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे तव्हां एयर खे थिन नथा करे सघो, थिन इनफ हूंदी आहे जंहिंजे करे ड्रैग न थी सघंदो आहे। ॿियो इहो प्रोड्यूस कंदी आहे एडिक्यूट अमाउंट लाइफ, जंहिंजे करे इहा डेंसिस्ट हूंदी आहे हेड। त डेंसिस्ट जॻह ते कमर्शियल एरोप्लेन नथा उॾी सघनि। इन जे करे हिते हीअ शइ यादि रखो, ट्रोपोस्फेयर जेकी आहे उहा सभु डेंसिस्ट लेयर आहे, 15 किलोमीटर मथे आहे, ठीकु आहे। डेंसिस्ट लेयर छो आहे? वाटर वेपर्स आहिनि, मॉइस्चराइज़र आहे, डस्ट आहे, गैसिस आहिनि। वेदर जी फॉर्मेशन कहिड़ी लेयर में थिए थी? ट्रोपोस्फेयर में थिए थी। हेलीकॉप्टर किथे उॾी सघे थो? ट्रोपोस्फेयर में उॾी सघे थो, ठीकु आहे। टोटल जेके प्लेनेटरी बॉडीज़ आहिनि एटमॉस्फेयर में, उनजो जेको मास जो टोटल हिसो छा में आहे? सभ खां वधीक हिसो छा में आहे? ट्रोपोस्फेयर में घणो आहे? 75% आहे, ठीकु आहे। एरोप्लेन्स जेको आहे सो उहे जेके कमर्शियल प्लेन्स आहिनि उहे हिते नथा उॾी सघनि, ठीकु आहे। त हीअ हुई पंहिंजी ट्रोपोस्फेयर, ठीकु आहे। हाणे नंबर 2 ते अचे थी जेको पाण हिते पढ़ी आयासीं, स्ट्रेटोस्फेयर, ठीकु आहे। स्ट्रेटोस्फेयर, ठीकु आहे। स्ट्रेटोस्फेयर, हाणे स्ट्रेटोस्फेयर जेकी आहे इहा सेकेंड नंबर ते अचे थी, ठीकु आहे। जेकॾहिं पाण हिते वरी इहा ठाहियूं, सॉरी, ठीकु आहे। हीअ जेकी लेयर आहे इहा ट्रोपोस्फेयर, ट्रोपोस्फेयर जे मथां जेकी लेयर अचे थी उहा स्ट्रेटोस्फेयर थिए थी, ठीकु आहे। हाणे स्ट्रेटोस्फेयर जेकी लेयर आहे इहा घणी आहे? 15 खां नंबर 1 MCQs 15 ताईं त पाण पढ़ी आयासीं न, त 15 ताईं कहिड़ी आहे? ट्रोपोस्फेयर, ठीकु आहे। त इहे 15 खां 50 किलोमीटर जे ताईं आहे, ठीकु आहे। अर्थ खां जॾहिं तव्हां ज़मीन जे सरफेस खां जॾहिं तव्हां मथे वञो था त पहिरियनि 15 किलोमीटर ताईं ट्रोपोस्फेयर आहे, पोयां 15 खां 50 किलोमीटर कहिड़ी आहे? स्ट्रेटोस्फेयर, ठीकु आहे। हाणे हीअ जॾहिं हिते हे ॾिसो न, हे जेको आहे हे ट्रोपोस्फेयर आहे, ठीकु आहे। हे थोरो हथ में मोबाइल झलणी जी पैदा हिन करे थोरो सही नथो ठहे। त हाणे ट्रोपोस्फेयर ऐं स्ट्रेटोस्फेयर खे जेको हिते डिवाइड करे थो न हे रीजन, ठीकु आहे, हे मथियो रीजन, इनखे पाण चवंदा आहियूं छा? ॿुधायो, ख़बर आहे? ट्रोपोस पास, इनखे चइबो आहे ट्रोपोपास, ठीकु आहे। ट्रोपोपास बेसिकली हिकु लेयर आहे जेकी सेपरेट करे थी ट्रोपोस्फेयर खे या स्ट्रेटोस्फेयर खे, ठीकु आहे। ट्रोपोस्फेयर इज़ अ लेयर which separate troposphere and stratosphere, ठीक है। त हाणे MCQ पुछी सघे थो त ट्रोपोस्फेयर खे स्ट्रेटोस्फेयर खां कहिड़ी शइ जुदा कंदी आहे? त उहो जुदा कंदो आहे ट्रोपोपास, ठीकु आहे। हे लाज़मी यादि रखो, ठीकु आहे। ट्रोपोपास इन ॿिनि खे अलॻि कंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिते छा आहे? टेम्परेचर ॾिसो न, हाणे ट्रोपोस्फेयर में हिकिड़ी शइ पाण राहे छॾीसीं त ट्रोपोस्फेयर में जॾहिं तव्हां हेठां खां मथे वेंदा आहियो न, त पाण अॻ में पढ़ी आया आहियूं त हिते गैसिस जेके आहिनि डेंस हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। हिते डेंस हूंदियूं, पोइ आहिस्ते आहिस्ते ख़तमु, डेंसिस जेकी आहिनि डेंसिटी ख़तमु थींदी आहे, जंहिंजे करे ऑक्सीजन जी कमी थींदी वेंदी आहे, ठीकु आहे। त जॾहिं तव्हां हितां ट्रोपोस्फेयर में हेठां ज़मीन जी सी लेवल खां मथे वेंदव त 15 किलोमीटर ताईं हिन जी जेको टेम्परेचर आहे उहो वधंदो वेंदो, ठीकु आहे। मतिलबु टेम्परेचर जेको आहे उहो कूल थींदो वेंदो, ठीकु आहे। जीअं तव्हां मथे वेंदव टेम्परेचर घटि बि वेंदो, घटि बि वेंदो, घटि बि वेंदो, ठीकु आहे। पर जॾहिं तव्हां स्ट्रेटोस्फेयर में इन थींदव, ठीकु आहे न, त टेम्परेचर जेको आहे उहो छा थींदो? उहो डिक्रीज़ थींदो। जीअं तव्हां स्ट्रेटोस्फेयर में दाख़िल थींदव त टेम्परेचर जेको आहे सो
डिक्रीज़ थींदो। सही आहे। हाणे हीअ ॻाल्हि अची वई सम्झ में। त ट्रोपोस्फीयर में जॾहिं तव्हां मथे वेंदा आहियो, ठीकु आहे, त टेम्परेचर उहो वधंदो वेंदो आहे। ठीकु आहे। जॾहिं तव्हां स्ट्रेटोस्फीयर में इन थियो था त टेम्परेचर छा थो थिए, डिक्रीज़ थिए थो। ठीकु आहे। त टेम्परेचर डिक्रीज़ थिए थो विथ एल्टीट्यूड। जीअं तव्हां मथे वेंदो 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 त टेम्परेचर अञा वधीक डिक्रीज़ थींदो। ठीकु आहे। त हिते टेम्परेचर हिन में डिक्रीज़ थींदो आहे। नंबर 3 ते चए टेम्परेचर decreases with altitude। ठीक है। जीअं तव्हां मथे वेंदो त टेम्परेचर उहे डिक्रीज़ थियणु शुरू थींदो। ठीकु आहे। हिते वधे पियो। ठीकु आहे। जीअं पाण वञूं पिया वधो वञे पियो, मथे जीअं पाण वेंदासीं त उहो घटिजी वेंदो। ठीकु आहे। हिन में छा हूंदो आहे स्ट्रेटोस्फीयर में, नंबर 4 ते हे फ्री हूंदो आहे। छा खां? फ्री फ्रॉम वाटर। ठीकु आहे। जेके वाटर वेपर्स आहिनि उन हिन में स्ट्रेटोस्फीयर में न हूंदा आहिनि। ठीकु आहे। त इहो बि क्वेश्चन अची सघियो त वाटर वेपर्स स्ट्रेटोस्फीयर में हूंदा आहिनि, न वाटर वेपर्स हूंदा आहिनि, न वाटर वेपर्स न हूंदा त अहिड़ी ॻाल्हि त क्लाउड्स बि न हूंदा। ठीकु आहे। छो त क्लाउड्स वाटर वेपर में ई ठहंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं डस्ट बि न आहे। इहे टई शयूं स्ट्रेटोस्फीयर में हूंदियूं, इहे हेठि हूंदियूं आहिनि ट्रोपोस्फीयर में। ठीकु आहे। हिन जी जेकी मेन जेको हिन में MCQs हूंदो आहे उहो इहो आहे त एयरक्राफ्ट जेके हूंदा आहिनि, कमर्शियल एयरक्राफ्ट, उहे हिते फ्लाई करे सघंदा। ठीकु आहे। छो त हिते डेंसिटी जेकी आहे गैसिस जी उहा घटि हूंदी आहे। ठीकु आहे। नंबर 6 ते हिन में जेको मेन इंपॉर्टेंट ॿियो MCQ आहे उहो इहो आहे त ओज़ोन लेयर जेकी आहे उहा स्ट्रेटोस्फीयर में आहे। ठीकु आहे। इज इन स्ट्रेटोस्फीयर। ठीकु आहे। ओज़ोन लेयर बि स्ट्रेटोस्फीयर में अचे। ठीकु आहे। हाणे स्ट्रेटोस्फीयर छा आहे, 15 खां 50 किलोमीटर स्ट्रेटोस्फीयर आहे। ठीकु आहे। टेम्परेचर डिक्रीज़ थींदो आहे एल्टीट्यूड सां। जीअं तव्हां मथे वेंदा आहियो हिन में न वाटर वेपर्स आहिनि, न क्लाउड्स आहिनि, न डस्ट आहे। एयरक्राफ्ट जेके आहिनि सो उहे हिते फ्लाई कंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं हिते छा आहे, ओज़ोन लेयर आहे। ओज़ोन लेयर बेसिकली छा आहे, हाणे ओज़ोन लेयर खे जेकॾहिं पाण हिते थोरो ॾिसूं, ओज़ोन लेयर खे पाण अॻे डिटेल में पढ़ंदासीं। त हिते जेकॾहिं पाण ॾिसूं ओज़ोन लेयर खे त हे थी पंहिंजी ट्रोपोस्फीयर। ठीकु आहे। हे थी पंहिंजी स्ट्रेटोस्फीयर। हे मथे एटमॉस्फेयर थी वियो। हे सिज आहे न, सिज मां जॾहिं हे रोशनी ईंदी आहे न, ठीकु आहे, हे हिते ज़मीन में लॻंदी आहे, जॾहिं वापसि वेंदी आहे त हिन खे ओज़ोन लेयर जेको आहे सो कुझु खे ॿाहिरि छॾींदो आहे, अल्ट्रावायलेट रेडिएशन कुझु रेडिएशन खे पाण वटि ट्रैप कंदो आहे, जंहिंजे करे पंहिंजो टेम्परेचर जेको आहे उहो मेंटेन रहंदो आहे। जेकॾहिं इन में वधीक शगाफ अची वञे, वधीक हाणे छा आहे न, ओज़ोन लेयर खे ग्रीन हाउस गैसिस जे करे नुक़सानु थिए, जंहिंजे करे क्लाइमेट चेंज थिए थो। ठीकु आहे। फ्लड्स अचनि था, किथे गर्मी वधी थी वञे, किथे सर्दी वधी थी वञे, ग्लेशियर मेल्ट थियणु शुरू थिया आहिनि। ठीकु आहे। पोलर रीजन खे इलाही नुक़सानु थियो आहे। उहो इन करे थियो आहे त पाण हितां ग्रीन हाउस गैसिस जेका आहे सो उहे इलाही रिलीज़ कयूं था, जेके ओज़ोन लेयर खे नुक़सानु ॾियनि थियूं। ठीकु आहे। GHG जेके आहिनि ग्रीन हाउस, ठीकु आहे, ग्रीन हाउस गैसिस जेके आहिनि उहे ओज़ोन लेयर खे वधीक नुक़सानु ॾींदियूं, जंहिंजे करे पाण वटि टेम्परेचर चेंज थिए थो। ठीकु आहे। इलाही हाणे थधि थिए थी या इलाही गर्मी थी वञे, उहो इन जे करे थिए थी। ठीकु आहे। त हाणे पाण 2 स्फीयर में पढ़ियासीं, हिकु ट्रोपोस्फीयर, ॿियो स्ट्रेटोस्फीयर। ठीकु आहे। ट्रोपोस्फीयर 15 किलोमीटर ताईं, स्ट्रेटोस्फीयर 15 खां 50 किलोमीटर ताईं। ठीकु आहे। हिन जी मेन इंपॉर्टेंट MCQs आहिनि, ऐं ट्रोपोस्फीयर जा ही मेन इंपॉर्टेंट MCQs आहिनि जेके तव्हां नोट डाउन करे छॾियो, हिनखे यादि कयो। हे मोस्ट प्रोबेबली तव्हांजे IBA जे पेपर में जेको आहे हिन मां हिकु 2 क्वेश्चन लाज़मी कढंदो। हाणे अॻिले लेक्चर में पाण हिन जेके बक़ाया 3 रहिजी वियूं लेयर्स उनखे पाण डील कंदासीं।